मटियारी ज़िले अंदर बरसात वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। काल्ह खां जारी बरसात अञा ताईं बंदि न थी सघी आहे, जंहिं करे मटियारी ज़िले जे सभिनी शहरी तोड़े बहिराणी वारनि इलाइक़नि में ॿोॾि वारी सूरत-हाल आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फ़िदा हुसैन सोलंकी। जी फ़िदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जीअं त तव्हांखे आगाही ॾिना हलूं त मटियारी ज़िले अंदरि बरसाति वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। काल्ह खां जारी बरसाति अञा ताईं बंदि न थी सघी आहे, जंहिं करे मटियारी ज़िले जे सभिनी शहरी तोड़े बहिराणे वारनि इलाइक़नि में हर तरफ़ पाणी पाणी आहे। ग़रीबनि जा कखा कचा घर किरण शुरू थी विया आहिनि। खनूर रोड स्टाफ गाज़ियाबाद कॉलोनी में मोहम्मद माछी मीर बिरादरी माण्हुनि जा छह खां वधीक कचा घर पट पइजी विया आहिनि। जॾहिं त जाड़ा वट रखंदो स्टाफ वेझो वसण वञे नेशनल हाईवे जे विच में लीज़र घरनि अॾे वेठल सोलंगी खोसा महर भील ॿियनि बिरादरियुनि जे माण्हुनि जा 8 खां वधीक घर किरी पट पइजी विया आहिनि। कोट गुरसा तो अगरि मसाणे ॿिनि ॻोठनि में घरनि जी दीवारुनि जे किरण जो सिलसिलो जारी आहे। मुसलसल बरसातुनि सबबु पकनि घरनि मां बि बरसाति जो पाणी टिॿी रहियो आहे। बरसाति बंदि न थियण सबबु इबादतगाहनि घरनि ऐं घटियुनि में पाणी भीजी वियो आहे। माण्हुनि खे रध बचाव जो सामान वठणु, औरतुनि खे रध बचाव करणु, बीमारियुनि खे अस्पतालुनि ताईं पहुचाइण समेत पाणी निकाल करण में तमामु घणी तकलीफ़ूं दरपेश अची रहियूं आहिनि। जी फ़िदा हुसैन, तफ़सीलनि खां आगाह करण लाइ अव्हां जी महिरबानी।